नाज़िन केटी बंदर बाबत तव्हां खे अपडेट कंदा हलूं। कुछ ॾींहं अॻु केटी बंदर में हादसो पेश आयो हो। केटी बंदर वेझो समुंड में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल 5 मुहाणनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी आहे। ज़िला इंतिज़ामिया ईदी रज़ाकारनि ऐं मुहाणनि रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करे छॾियो आहे। इंतिज़ामिया जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं 4 मुहाणनि जा लाश हथ कया विया हुआ। अञा 5 गुम थी विया आहिनि। इंतिज़ामिया आख़िरी मुहाणे जी ॻोल्हा ताईं संदन ऑपरेशन जारी रहंदो। इंतिज़ामिया जो चवणु आहे त आख़िरी मुहाणे जी ॻोल्हा ताईं संदन ऑपरेशन जारी रहंदो। ॿिए पासे पीपी अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी, अब्दुल हमीद पंवर ऐं ॿिया अॼु केटी बंदर एमरजेंसी कैंप ते मौजूद आहिनि। अवां खे अपडेट करे रहिया हूं केटी बंदर बाबत। केटी बंदर वेझो समुंड में ॿेड़ी ऊंधी थियण सबबि ॿुॾी वियल 5 मुहाणनि जी ॻोल्हा लाइ ऑपरेशन जारी आहे। अवां खे ॿुधाईंदा हलूं त कुछ ॾींहं पहिरियां केटी बंदर में तेज़ हवाउनि सबबि ॿेड़ी ॿुॾी वई हुई। ज़िला इंतिज़ामिया ईदी रज़ाकारनि ऐं मुहाणनि रेस्क्यू ऑपरेशन तेज़ करे छॾियो आहे। इंतिज़ामिया जो चवणु आहे त गुज़िरियल ॾींहुं 4 मुहाणनि जा लाश हथ कया विया हुआ। अञा 5 गुम थी विया आहिनि। इंतिज़ामिया जो चवणु आहे त आख़िरी मुहाणे जी ॻोल्हा ताईं संदन ऑपरेशन जारी रहंदो। जॾहिं त ॿिए पासे पीपी अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी, अब्दुल हमीद पंवर ऐं ॿिया बि अॼु केटी बंदर एमरजेंसी कैंप ते मौजूद आहिनि। हवाले सां केटी बंदर खां धटी टीवी न्यूज़ जो रिपोर्टर गुलाम नबी ख़ासि कहिड़ी लाइन ते मौजूद आहे। जी गुलाम नबी, अपडेट कजो। जी तव्हांखे ॿुधाईंदासीं त केटी बंदर जो साम्हूं जे हादसे खे 6 ॾींहं गुज़री आहिनि। जॾहिं त पाक लहरीन ईदी जा रज़ाकार समेत ज़िले इंतिज़ामिया मकानी माहिगीर रेस्क्यू जो अमल जेको तेज़ी सां जारी आहे। जॾहिं त गुज़रियल ॾींहं 4 माहिगीरनि जा लाश जेका आहिनि हथ कया। अञा 5 माहिगीर जेका आहिनि उहे जेका लापता आहिनि, जंहिंजी ॻोल्हा जेकी जारी आहे। जॾहिं त पीपल्स पार्टी जे नौजवान अॻवान आशिक़ हुसैन ज़रदारी पीपल्स पार्टी जी क़यादत एमरजेंसी कैंप ते अॼु बि मौजूद आहे। जी ठीकु आहे गुलाम नबी, वॾी महिरबानी तफ़सील ॾियण जे लाइ।